बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मसाइल तरावीह जे सिलसिले में अॼु टियों दर्स आहे। तरावीह जी नमाज़ खुलाफ़ाए राशिदीन जे दौर में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात खां पोइ सैयदना हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जे ख़िलाफ़त जो पूरो ज़मानो ऐं हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जे ख़िलाफ़त जे इब्तिदाई अयाम में ही सूरत हाल रही जो सभु माण्हू इनफ़िरादी तौर ते जमात खां सवाइ या पोइ नंढी नंढी जमातुनि में तक़सीम थी करे तरावीह जी नमाज़ अदा कंदा हुया। चूँकि सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु खे मसनद ख़िलाफ़त ते फ़ाइज़ थींदे ई मुख़्तलिफ़ क़िस्म जे फ़ितननि जो मुक़ाबिलो करणो पियो। मानीन ज़कात जो फ़ितनो, बाज़ क़बाइल जे मुर्तद थियण जो फ़ितनो, कूड़ी नबूवत जे दावा करण वारनि जो फ़ितनो जी मुसैलिमा कज़्ज़ाब, असवद अनसी वग़ैरह जा तरह तरह जा फ़ितना सैयदना सिद्दीक़ अकबर जे ख़िलाफ़त जे दौर में रूनुमा थिया। ऐं सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु जे ख़िलाफ़त जो ज़मानो बि मुख़्तसर हुयो। इन करे उन्हनि जो पूरो वक़्तु उन्हनि फ़ितननि जे सरकूबी में गुज़री वियो ऐं कंहिं तरह मुतवजे थियण जो मौक़ो न मिली सघियो। लिहाज़ा तरावीह जो मामिलो बि अहिड़ी तरह रहियो, यानी इनफ़िरादी तौर ते या नंढनि नंढनि जमातुनि में अदा थींदो रहियो। हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु जी वफ़ात खां पोइ जॾहिं हज़रत उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु ख़लीफ़ा थिया त उन वक़्तु हालात पुरसुकून थी चुका हुया, फितना बि ख़त्म थी चुका हुआ। इन करे हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु खे इन पुरसुकून माहौल में दीन जी शात जे कमु करणु आसानी सां थी पियो। सैयदना फ़ारूक आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु जाते दीन जा ॿिया बि कम शुरू कया, अहिड़ी तरह तरावीह जे मसइले जे तरफ़ बि तवजो फ़रमायो ऐं पंहिंजे ख़िलाफ़त जे ज़माने जे ॿिए रमज़ानुल मुबारक 14 हिजरी में हिकु इमाम जी इक़्तिदा में सभु माण्हुनि खे तरावीह जी नमाज़ जमात ते गॾु कयऊं ऐं मशहूर सहाबी हज़रत उबय बिन काब रज़ियल्लाहु तआला अन्हु उन जमात जा इमाम मुक़रर थिया। अहिड़ी तरह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन सुन्नत खे जंहिंखे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत ते फ़र्ज़ थी वञण जे ख़ौफ़ खां जे करे तर्क कयो हो, हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु ख़लीफ़ा राशिद हुजण जी हैसियत में जारी फ़रमायो ऐं हाणे ताईं जारी आहे। 20 रकात तरावीह सुन्नत मुअक्कदा आहे, जंहिं सुन्नत ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या सईदन जे ख़ुलफ़ाए राशिदीन मुदावमत न कई हुजे, बल्कि उनखे कॾहिं कॾहिं अंजाम ॾिनो हुजे, उनखे सुन्नत गैर मुअक्कदा चइबो आहे। ऐं जंहिं कम खे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या सईदन जे ख़ुलफ़ाए राशिदीन हमेशा कयो आहे ऐं उन ते मुवाज़बत ऐं मुदावमत फ़रमाई आहे, उनखे सुन्नत मुअक्कदा चइबो आहे। चूँकि 20 रकात तरावीह हज़रात ख़ुलफ़ाए राशिदीन रज़ियल्लाहु अन्हुम जे दौर में खां आहिनि ऐं उन्हनि ते उन्हनि हर रमज़ान में पाबंदी सां मुवाज़बत बि कई, कॾहिं तर्क न कयूं। उन करे 20 रकात जी नमाज़ पढ़णु सुन्नत मुअक्कदा आहे ऐं तरावीह जी नमाज़ कसदन अमदन 20 खां घटि पढ़णु गुनाह। ऐं इन जो हवालो आहे किताबु सलात हुक्म तरावीह, दारुल फ़िक्र बेरूत, अत्तबअतुल ऊला 1405। ऐं ॿियो उन जो हवालो आहे मजमूआ रसाइलुल लखनवी 67, 68, तोहफ़तुल अख़ियार
मा नुख़बतिल अनज़ार अल ख़ातिमा इदारतुल क़ुरआन वल उलूमिल इस्लामिया अत्तबाअतुल ऊला 1419 हिजरी। इहो तरावीह जे मुतलिक़ ज़रूरी मसाइल बयान कयासीं। इंशाअल्लाह मज़ीद तरावीह जे मुतलिक़ सुभाणे जे दर्स में गुफ़्तगू कंदासीं इंशाअल्लाह ताला।